बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पंजो किताब 5 क्लास लाइ जंहिंमें असां पहिरें लेक्चर में पढ़ियोसीं जेॾो तुंहिंजो नाम हमद सुराइण लाइ असां पढ़ियोसीं ऐं उन्हनि जा लफ़्ज़ ऐं माना पढ़ियासीं। अॼु जेके हिन में मश्क जेको आहे उहो हल कंदासीं। सभ खां पहिरियां मश्क में आहे त हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, हीअ जहान कंहिंजे तारे तगे थो। सवाल नंबर ॿियो, शाइर ॿिए बैत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरी आहे। ऐं सवाल नंबर टियों आहे, शाइर रब पाक खां केॾी बाज घुरी रहियो आहे। हाणे इहे जेके सवाल आहिनि उन्हनि जा जवाब असां लिखंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे, हीअ जहान कंहिंजे तारे तगे थो। जवाब, हीअ जहान अलाह साईं जे तारे तगे थो। सवाल नंबर ॿियो, शाइर ॿिए बैत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरी आहे। जवाब, शाइर ॿिए बैत में अलाह साईं खां पंहिंजे मथां बाज ऐं फज़ल करण जी दुआ घुरी आहे। सवाल नंबर टियों, शाइर रब पाक खां केॾी बाज घुरे रहियो आहे। जवाब, शाइर रब पाक खां एॾी बाज घुरे रहियो आहे जेॾो अलाह ताला जो नालो वॾो आहे ओतिरी बाज उन खां घुरी रहियो आहे। हाणे पहिरें मश्क में असां पढ़ियोसीं त सवालनि जा जवाब असां लिखियासीं ऐं अलफ़ हो। हाणे बे जेको आहे उन में ॾिनल आहे त हेठि ॾिनल लफ़्ज़नि ऐं फ़िक्रनि जी माना पढ़ो ऐं सम्झो ऐं क्लास में ॿुधायो। हाणे जेके हेठि लफ़्ज़ ॾिनल आहिनि, लफ़्ज़ ॾिनल आहे साहिब जेको आहे अलाह साईं जो नालो आहे। अलाह साईं ॾांहुं इशारो थो करे हिन में। ॿियो जेको लफ़्ज़ आहे उन में आहे पाताल जी जेका आहे माना आहे उहा आहे ऊन्हाई जी हद, तरो, समुंड या ढंढ वग़ैरह जी गहराई। ॿिए में आहे मेरियाई मान लहणु, इहो ओ गुण आहे जंहिंखे ऐब बि चइबो आहे, ऐब न हूंदे बि इज़त माणणु। ॿियो आहे तारे तगण जी माना आहे आसिरे ते हलणु या कंहिंजे आसिरे माना का शइ करणु। कुॼाड़ो जी माना आहे छा, कुॼाड़ो कां, आऊं छा चवां तोखे, तो आॾो छा बयानु कयां। इहे जेके फ़िक्रा जेके हूंदा आहिनि माना लफ़्ज़ कुझु मिली करे पाण में फ़िक्रो ठाहींदा आहिनि। फ़िक्रे जी जेका इन लफ़्ज़नि जो जेको इहो माना आहे उहा असांखे पढ़ी ऐं उन्हनि खे सम्झो ऐं वरी क्लास में उहे बयानु करणा आहिनि। हाणे इन खां अॻियां वरी ॿियो मश्क कंदासीं। लफ़्ज़नि जी माना पढ़ियासीं। हाणे जीम जेको आहे इन में लिखियलु आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ॾिनल बैतनि जी मरकज़ी ख़्यालु बयानु कयो। हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको मुख़्तलिफ़ असां बैतनि जो जेको मरकज़ी जेको ख़्यालु आहे तक़रीबन इहो इंसानियत जे बारे में आहिनि, इंसानियत जे हक़नि जे बारे में आहिनि। इहो जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको पंहिंजी पोइट्री में माना इहे शयूं बयानु करे थो, माना इहो मरकज़ी जेको उनजो ख़्यालु छा आहे। ऐं उन खां हेठि ॾिनल आहे त सो तूं हम काफ़िया लफ़्ज़ आहिनि। ऐं बैत नंबर 2 मां हम काफ़िया लफ़्ज़ चूंडे लिखो। मिसाल जी ॻाल्हि, हम काफ़िया जो मतिलबु इहो आहे त जंहिंजो जेको लफ़्ज़ आहे उन जहिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे इनखे चइबो हम काफ़िया, माना जिन जो आवाज़ु साॻियो निकिरे उहे लफ़्ज़ आहिनि हम काफ़िया। हाणे असां जेको पढ़ियोसीं सबक़ु जेॾो तुंहिंजो नाम हमद जेको पढ़ियोसीं, इहो हमद खे तव्हां पढ़ी वरी इन जहिड़ा ई तव्हांखे लफ़्ज़ चूंडे बयानु करणा आहिनि। इन खां पोइ आहे त हेठि सम्झाणी लिखो। जेॾो तुंहिंजो नाम बाज पई ओॾे ई मङा, माना जेॾो तुंहिंजो नालो वॾो आहे बाज पई ओॾे ई मङा, माना ओतिरो ई तव्हां खां रहमत घुरां थो, फज़ल करम घुरां थो। री थंभे री थुणे तूं छपर तूं छां, बिना थंभनि जे बिना थुणियुनि जे तूं असांजे मथां रहमत दादत करीं थो। कुॼाड़ो कां, तोखे आउं छा चवां या छा तोखां घुरां, तोखे मालूम सभु का, माना तोखे असांजे हाल जी सभु कुझु ख़बर आहे। तूं असांजे मथां बाज कर, करम कर, रहम कर। उन खां पोइ त अलाह साईं जे नेमतनि जे उनवान ते मज़मून लिखो। जीअं त असां अलाह साईं जूं जेके नेमत आहिनि उन जे बारे में कापी में को बि मज़मून जी 10-15 जुमिला ठाहे उन में लिखूं था जीअं सबक़ु वांगुरु, त उनखे चइबो आहे मज़मून। हाणे उन खां पोइ हेठि बैत खे ज़बानी यादि करियो ऐं सुर सां ॿुधायो। जीअं असां पोइ लेक्चर में पढ़ियोसीं बैत यादि कयोसीं ऐं यादि तव्हांखे असां बयानु कयोसीं। उन खां अॻे तव्हांखे सबक़ु यादि करे उनखे बैत सुर सां पढ़णो आहे। त लुग़त जेको आहे किताब जे आख़िर में जेके लफ़्ज़ ऐं माना ॾिनल आहिनि उन्हनि खे उते मां तव्हांखे कढणा आहिनि। साहिबी जी जेका माना आहे मालिकी या मालिक हुअणु। री जी माना आहे खां सवाइ, मङा जी माना आहे घुरां। बाज माना रहम या महर,
छप्पर, छप्पर माना ढक, ओट, पन्हा या जबल। इहो जेको लेसन हुयो इन जो जेको मश्क हो, सिंधी में मश्क चवण, इंग्लिश में एक्सरसाइज चवंदा आहियूं, उहो असां हल कयोसीं। उन खां पोइ जेको आहे वरी अॻे लेक्चर में ॿियो सबक़ु पढ़ंदासीं। हे लेसन जेको मुकमिल थियो पहिरियों सबक़ु। ऐं तव्हांखे पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कजो। ऐं जेकॾहिं चैनल में नवां आहियो त चैनल खे लाइक करणु सब्सक्राइब करणु न भुलंदा, उहो लाज़मी कंदा। ऐं को बि सुवालु हुजे जेको सम्झ में न अचे, मश्क जे बारे में हुजे, सबक़ जे बारे में हुजे, तव्हां कमेंट सेक्शन में उहो बि पुछी सघो था।